बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन में असां वटि ही जेको आहे रंगनि जे हिसाब सां ही कॉम्बिनेशन आहिनि जिन खे मुरकिब जारी चइबो आहे, जारुन व मजरूर ऐं हमज़तुल वस्ल। इन ते असां ॻाल्हाए चुका आहियूं। पर माना जेका शइ असां ॾिसूं था, चाहे बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ूं था या कलमो शरीफ़ पढ़ूं था पिया, त उन्हनि में या ॿियूं क़ुर पाक जी आयतूं हज़ारे आहिनि जंहिंमें इहा कॉम्बिनेशन आहे। असांखे ख़बर हुजणु खपे इंशाअल्लाह। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रहीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रहीम। ठीकु आहे, असां सिखूं था अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सूरतुल बक़रा ऐं उनजो इंशाअल्लाह ताला हींअर क़ुर पाक जो ॿियो सिपारो शुरू कंदासीं, सयक़ूल, जंहिंमें आयतूं सिखंदासीं 142 खां 152। हाणे इन में इहे ॿ रुकू कवर थींदा। असांखे ख़बर आहे त सूरह बक़रा में 40 रुकू आहिनि टोटल। ठीकु आहे, हाणे इन में ॻाल्हि ईंदी इत्तिबा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माना रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फॉलो करणु, हुनजी पैरवी करणु, इन जे बाबति आहे। ऐं ॿ ॻाल्हियूं थींदियूं। हिकिड़ो त क़िबले जी तब्दीली थी आहे जेका असांखे ख़बर आहे, उहा सिखंदासीं त मां बैतुल मुक़द्दस क़िबले मां कबतुल्ला शरीफ़ जेको क़िबलो थियो उन जे बाबति, ऐं ॿियो यहूदियुनि जो रिएक्शन छा हो फसादी जेके हूंदा हुन ज़माने में बि, उहो ॿी ॻाल्हि इहा। त हाणे हिते ॾिसो, असां चऊं था पिया त सयक़ूल इहो आहे सिपारे जो नालो। इन सिपारे जो नालो सयक़ूल जो मतिलबु आहे उहे सिघो ई चवंदा, सिघो ई माना इझो चवंदा। ठीकु आहे, हाणे ॾिसूं था त इहा माना इन मां कीअं थी निकिरे पई। जॾहिं असां लास्ट वीक क्लास ख़तमु कयो त असां छा चयो, अॼु ख़ैर सां पहिरियों सिपारो पूरो थियो। कहिड़ो पहिरियों सिपारो? अलिफ लाम मीम। ठीकु आहे न, इंतहल जुज़ुल अव्वलुल अल-यौम, जेकॾहिं पूरो कयोसीं उन ॾींहुं। ठीकु, हाणे ॻाल्हि इहा आहे त अलिफ लाम मीम में 16 रुकू आहे जेके असां मुकमिल कयासीं। अॼु असां वरी इहो था चऊं त ख़ैर असां शुरू कंदासीं छा, ॿियो सिपारो। इन में बि 16 रुकू अचनि था पिया। ठीकु, ऐं ॿियो सिपारो कहिड़ो आहे? सयक़ूल। ठीकु, ऐं असां चऊं था पिया अॼु। हाणे अॼु जो मतिलबु छा आहे? अॼु मां तव्हां हींअर कंदासीं न, पर अॼु भला 2 कलाकनि खां पोइ बि त अॼु आहे न। इन करे अॼु में 2 मतिलब अची वेंदा आहिनि। इजो हींअर ई था शुरू कयूं या वरी थोरो देरि सां करे सघिजे थो पियो, पर थींदो अॼु ई। त हिते जेका अॼु जी माना, फॉर एग्ज़ाम्पल असां चऊं था पिया त माना इजो हाणे ई शुरू कयूं था, बल्कि असां शुरू करे चुका आहियूं, तॾहिं था चऊं त असां ॿियो सिपारो सिखंदासीं। ठीकु, हाणे इन में उहो जेको आहे न, अॼु जे मतिलब में जॾहिं इहो अचे त हाणे ई इजो कयूं था पिया, उनजो अरबी में उनखे सीन में ज़ाहिर कबो आहे। ॾिसो था, सयक़ूल इजो चवंदा, ऐं सनबादा अल, हाणे ई शुरू कयूं था पिया, इब्तिदा कयूं था पिया कंहिंजी, जुज़ो सानी जी अॼु, पर इब्तिदा कयूं था पिया, उहो सीन नज़र अचे थो पियो। इन सीन खे थोरो सम्झूं। इन सीन खे अरबी में चवंदा आहिनि हर्फ़ इस्तक़बाल। ॿी ॻाल्हि इहा आहे त कल्ह बि कंहिंसां ॻाल्हि थी त उहे चवनि पिया त ग्रामर ॾाढो, माना तव्हां ॿुधायो था वक़्फ़े सां। ॻाल्हि इहा आहे त ग्रामर जो हिते को क्लास कोन था हलायूं, पर ग्रामर सम्झंदा आहियूं त लफ़्ज़नि में ब्यूटी आहे अलाह पाक जी, उन्हनि खे सम्झण जी कोशिशि था कयूं। त क़ुर पाक जा लफ़्ज़ सम्झणा आहिनि न, उन्हनि खे ग्रामर करे न खणो। क़ुर पाक जी ब्यूटी आहे जेका ग्रामर जे ई तरीक़े सां लहजो थींदो आहे न, उन जॾहिं क़ुर पाक जा लफ़्ज़ इस्तेमालु थियनि था, असां हुन लहजे खे सम्झूं था पिया, उन में ग्रामर जो ई इस्तेमालु थिए थो पियो, उहो हिते ॿुधाइजे थो पियो। हाणे हर्फ़ इस्तक़बाल हिन खे चइबो आहे। इहो कंहिंसां ज़ाहिर थींदो आहे? हिकिड़ो थींदो आहे सौफ़ सां ज़ाहिर। सौफ़ माना जल्दी। ठीकु आहे, हुन में क़ुर पाक में लफ़्ज़ आया आहिनि, कल्ला सौफ़ तअलमून फसौफ़ युहासिब हिसाबन यसीरा वलसौफ़ युअतीक रब्बुक फ़तरदा, सूरह वदुआ। उन खां पोइ ॿियो अखर जेको आयो आहे उहो आहे सीन। हाणे सीन बि आई है हर्फ़ इस्तक़बाल,
पर फ़र्क़ु हिन जो इहो आहे, हे आहे वेरी सून, नंढो सीन वेरी सून, इहो शुरू में लॻंदा आहिनि, है न, मुस्तक़बिल वेझो माना इझो ई बसि। हाणे ही बि अॼु जेको पढ़ो था आयत कहिड़ी आहे, सयक़ूलु सुफ़हा, उन में इहो सीन हे इस्तेमालु थियल आहे। ॾिसो आयतूं पढ़ंदासीं 142 खां 147 ताईं। पहिरियों उन में कहिड़ो ज़िक्र थींदो, तहवील क़िबला माना क़िबले जी तब्दीली। क़िबलो असांजो कहिड़ो आहे, मको शरीफ़ आहे न, माना मके में काबतुल्ला शरीफ़, ठीकु आहे। आयत शुरू थिए थी सयक़ूलु क़ूल, काफ़ जेको ज़बान जे आख़िर मां निकिरंदो आहे, क़ूल, कूल न क़ूल, सयक़ूलु सुफ़हाउ मिनन्नास, सिघो ई, हे ॾिसो सीन कहिड़ो आहे, सिघो ई माना इझो, उहे चवंदा केरु, सुफ़हाउ माना बेवकूफ़, सफ़ीफ़ चवंदा आहिनि बेवकूफ़ हिकिड़े खे, सुफ़हाउ उन जो जमा आहे। अलाह पाक उन्हनि माण्हुनि खे जेके कहिड़ी ॻाल्हि चवंदा, इहा ॻाल्हि चवंदा, उन्हनि खे बेवकूफ़ कोठियो आहे माण्हुनि मंझां। त उहे बेवकूफ़ छा चवंदा, मा वल्लाहुम अन क़िबलतिहिम अल्लती कानू अलैहा, माना मा वल्लाहुम अन क़िबलतिहिम, मा वल्लाहुम अन क़िबलतिहुम थींदो, मा वल्लाहु अन क़िबलतहुम थींदो हुजणु खपे। इहो हिकिड़ो सेकंड जे हिन में काई नंबर आयत आहे, अल बकर, बहरहाल इहो न की मां ॾिसूं था हिनखे, अल्लती कानू अलैहा माना सिघो ई उहे चवंदा बेवकूफ़ माण्हुनि मंझां, त कहिड़ी ॻाल्हि फेरायो उन्हनि खे, यानी मुस्लमाननि खे, संदन उन क़िबले खां जंहिं ते हुया उहे, कहिड़े ते, बैतुल मुक़द्दस वारे ते। उन्हनि खे कहिड़ी ॻाल्हि फेरायो जो क़िबलो करे छॾियऊं मस्जिदुल हराम ॾे, यानी काबतुल्ला शरीफ़ ॾे। त उनजो जवाब थो ॾे अलाह पाक, कुल ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ, खेनि चओ, जवाब ॾे त लिल्लाहिल मशरिक़ वल मग़रिब, अलाह जो ई आहे ओभर ऐं ओलह, अलाह जा ई आहिनि। यहदी मन यशाउ इला सिरातिम मुस्तक़ीम, जंहिंखे घुरंदो आहे, चवंदा आहिनि इनशा अलाह, चवंदा उन शाह माना घुरंदो, इनशा अलाह, जेकॾहिं अलाह घुरियो त, ऐं हर ॻाल्हि में मुस्तक़बिल जी में इनशा अलाह चवणु खपे। छो असांखे पका छा, जेका मां चवां थो त हिन क्लास खां पोइ मां जुमे जी निमाज़ ते वेंदुमि, इहो मुंहिंजो इरादो आहे, पर इनशा अलाह ताला, जेकॾहिं अलाह चाहियो त, छो जो ॿिए घड़ी जी ईंदड़ घड़ी मूंखे का ख़बर आहे। प्रोग्राम त ख़ैर 50 सालनि जा आहिनि, उहा ॿी ॻाल्हि आहे, ठीकु आहे न। बैंक बैलेंस ख़ैरात त कोन थो कयां मां, छो जो मूंखे ख़बर आहे त मूंखे 50 साल रहणा आहिनि, उहे मूंखे यूज़ करणा आहिनि, हालांकि मूंखे सुभाणे जी ख़बर काई कान्हे का। असां सभु ईअं ई आहियूं, प्लान 50 साल जा। त अलाह पाक चवे थो पियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त अलाह जो ई आहे ओभर ऐं ओलह, उहो हिदायत ॾींदो आहे जंहिंखे चाहे, जंहिंखे घुरंदो आहे सिधे तगन आहे। बाक़ी ओभर ऐं ओलह जी ॻाल्हि न कयो त हेॾे था फिरनि या होॾे था फिरनि, हो क़िबलो आहे या ही क़िबलो आहे, इहा हिदायत आहे अलाह जे तरफ़ां, अलाह जो हुकुम आहे, उनखे मञिणो आहे। ठीकु, हाणे इहो कंहिंजे लाइ चयो आहे, इहो आहे काफ़िर मुनाफ़िक़ यहूदी। हीअ सूरत किथे लथी आहे, मदीने मुनव्वरा में, ठीकु आहे न। ऐं मदीने पाक में ॿ क़िस्म जा माण्हू हुया, बल्कि टे चइजे, हिकु त मोमिन हुया, जेके बि हुया, चाहे अंसार हुजनि चाहे मुहाजिर, ठीकु। उन खां पोइ यहूदी उते अॻिते रहियल हुया, ऐं टियां कहिड़ा थिया, मुनाफ़िक़। मके पाक में काफ़िर हूंदा हुया, उते यहूदी ईसाई कोन हूंदा हुया, उते काफ़िर हूंदा हुया। हिते काफ़िर बि हुया, यहूदी बि हुया, ऐं ॿियो वरी जेके मुस्लमाननि मां मुनाफ़िक़ थिया, उहे इन्हनि, इहे काफ़िर मुनाफ़िक़ यहूदी, इन्हनि खे अलाह पाक उहे जिन एतिराज़ कयो पए, उन्हनि खे बेवकूफ़ कोठियो।
हाणे इहो ज़िक्र जेको आहे वलिल्लाहिल मशरिक़ वल मग़रिब, अलाह जे लाइ आहिनि मशरिक़ या मग़रिब। अॻिते हिन ई सूरत में आयत 177 में बि ईंदो त मक़सदु इहो आहे त हक़ीक़ी नेकी जेका आहे काॾे मुंहं करण सां न आहे, छो त मशरिक़ हुजे या मग़रिब भई अलाह जा आहिनि, बल्कि असल इबादत कहिड़ी आहे? अलाह जी इताअत ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत। जीअं अलाह रब्बुल इज़्ज़त क़ुर पाक में बार बार इन जो ज़िक्र कयो आहे, छा? कुल अतीउल्लाह व रसूल, इताअत कयो अलाह जी ऐं अलाह जे रसूल जी, उन में ई भलाई आहे। हाणे 143 नंबर आयत ते था हलूं, 42 थी वई, 43 ते था हलूं। हाणे 43 हिन में ॾिसो, तव्हां हिन में ॾिसो त हीउ सभिनी में ही ॻाढ़ो कलर आहे सूरत जो, हिन में ब्लू आहे। पोइ हिन जे करे जो ही ज़ाहिर करण लाइ त हिन खे असां चइनि पार्ट्स में कंदासीं त ख़बर हुजे त ही उन सूरत जो इन आयत जो ई पार्ट आहे। माना ही पहिरियों पार्ट हलंदो, हितां शुरू थी आहे, पोइ ही डॉट डॉट डॉट, माना अञा इन जे अॻियां कुझु आहे। अल्लाह पाक फरमाए थो वकज़ालिक, ऐं अहिड़ी तरह ज़ालिक असां चवंदा आहियूं, ज़ालिक न ज़ालिक, ही जेका ज़ुबान आहे न, इहा मथे ॾंदनि सां लॻे, मथे ॾंद सां। कज़ालिक जअलनाकुम, अहिड़ी तरह ठाहियोसीं तव्हांखे, कुम तव्हांखे, उम्मतन माना उम्मत जो सिंधी में तर्जुमो थींदो टोलो, टोली। हर कंहिं रसूल जी उम्मत ई, हर नबी जी बि माना उम्मत ई न, त उहा टोलो थींदो हुनजो, हुन सां गॾु जेको हुनजी टोली। उम्मतन, इहो मोनस आहे जो तामरबूत आहे हिते। उम्मतन वसतन, टोली वसत थींदो आहे विच जे लाइ। कीअं? हे ॾिसो, ही जेका ही विच आहे, हिन खे चइबो छा? वसतन। वसत माना विच। हिन जूं ॿ मानियूं ॿियूं बि आहिनि, आदिल बि चवनि था पिया तफ़सीरुनि में, विच थरी बि चई सघिजे थो पिया, मुअतदिल क़ौम बि, ठीकु, मुअतदिल टोलो। उम्मतन वसतन कंहिंखे कयोसीं? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खे ॿुधाए थो पियो अलाह पाक, उनखे ई चए थो पियो वजअलनाकुम, तव्हांखे कयोसीं टोली अफ़ज़ल। वरी वसतन जो हिकिड़ो मतिलबु थींदो आहे हिते जेको निकिरे थो पियो तफ़सीर में आयो, अलाह आलम, तव्हांखे कयोसीं अफ़ज़ल लितकूनू, त जीअं तव्हां हुजो छा? शुहदा, शाहिद थियो, अलन्नास, माण्हुनि ते, वयकून रसूल, ऐं हुजे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीदन अलैकुम। हीअ असां सिंधी में चवंदा आहियूं शहीद अवां ते, हिते अरबी में थींदो अलैकुम, तव्हां ते शहीद। शहीद शाहिद, तव्हां जो शाहिद ॿियनि माण्हुनि ते, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाहिद तव्हां ते। हाणे शाहिद हिन क़ौम खे, हिन टोले खे अफ़ज़ल कयो वियो आहे इन लिहाज़ खां, अहिड़े लिहाज़ खां त ही शाहिद थींदा ॿियनि क़ौमुनि ते, ॿियनि उम्मतुनि ते। इहा वॾी फज़ीलत न आहे, इहा वॾी फज़ीलत आहे। ॾिसो, शाहिद छाजे लाइ थींदा? सोचणु खपे त जॾहिं आख़िरत जी ॻाल्हि आहे, क़ुर पाक में कई आहे बार 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 बार, फिद दुनिया वल आख़िरह, फिद दुनिया वल आख़िरह, हीअ दुनिया ऐं आख़िरत जेका ईंदी। आख़िरत में जॾहिं सभिनी जो हिसाबु थींदो, त हिसाबु छा थींदो, कीअं थींदो? असांखे ख़बर आहे त तराज़ी में तौर थींदी अमलनि जी, बेशक थींदी, पर तसवर कजे इहो बाक़ाइदे त इहो जॾहिं क़ाइमु कंदो अलाह पाक, इहा कोर्ट हूंदी बाक़ाइदे। उते जज केरु हूंदो? उते जज हूंदो रब साईं, ऐं पोइ उते जेको पुछा थींदी। हाणे पुछा में ॿ ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, कोर्ट में जेको हिसाबु थींदो आहे, आम कोर्ट में असां थोरी मिसाल सम्झण जी कोशिशि था कयूं पिया, त हिकिड़ी थींदी आहे प्रोसिक्यूशन, माना जेको कंहिं ते माना कंहिं ॿिए ते इल्ज़ाम, माना उनखां पुछा गाछा करे, ऐं हिकिड़ो हूंदो आहे मुजरिम जेको आहे न, हाणे जंहिं ते इल्ज़ाम लॻो उहो पंहिंजो अची पाण छा कंदो? पंहिंजी डिफेंस कंदो, त मां मुजरिम आहियां या न आहियां। उहो चवंदो न आहियां, हुनजो वकील जेको बि हूंदो उन चवंदो त भई गुनाहगार न आहे, हिनखे छॾियो, ठीकु। ऐं हिकिड़ो हूंदो त भई न, प्रोसिक्यूशन हूंदी त न, ही गुनाहगार आहे, इनखे सज़ा ॾिनी वञे। हाणे हिन ॿिन्ही जे विच में हिन जा वकील हूंदा या माण्हू पाण जवाबु ॾींदो, ठीकु। ऐं हिन खे पोइ हिनखे बि शाहिदियूं खपंदियूं आहिनि, डिफेंस वारे खे बि शाहिदियूं खपंदियूं आहिनि। तूं पंहिंजे बचाव में को शाहिद त ॾे।
ऐं हीउ जेको चवंदो भई तूं कंहिं ते इल्ज़ाम हणी थो ॾेहो ॾींदो कंहिं ते, तुम त को शायदि ॾे पंहिंजी का खणी आ। त नबी सगोरा जॾहिं के अहिड़ा हूंदा, छो जो बनी इसराइल में हज़ारे नबी आया न, त किन नबियुनि खे फ़क़ति को हिकिड़ो माण्हू उन्हनि जे कढ लॻो, किथे 2 माण्हू कढ लॻा, किथे 2000 लॻा। त उहे जॾहिं जेके हिदायत ते न हुया नबियुनि सगोरनि जा, उन्हनि खे जॾहिं उते मुजरिम ठाहिराइबो त उते चवंदा त न न असांखे का हिदायत मिली कोन हुई, नबियुनि ते कूड़णी बीह रहंदा। पोइ वरी किताबनि में अचे थो त अलाह पाक अलाह पाक त सभु खे ॼाण आहे न, पर हर शइ ज़ाहिर करणी पवंदी। म्यूट त कयो ज़ुल्फ़िकार साहब। त उहो छा आहे त पोइ इहो ज़ाहिर कबो त पोइ चवंदो पंहिंजी शायदियूं ॾियो। त नबी सगोरा किताबनि में अचे थो पियो त उहे उन्हनि जे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जा नेक माण्हू बि शाहिद थींदा। केॾो वॾो एज़ाज़ आहे इहो। ऐं उहे उन्हनि खां काफ़िर चवंदा त तव्हां असां ते कहिड़ो, छा तव्हां त हुया ई कोन। शायदि उहो ॾींदो आहे जेको उहा शइ ॾिसे, तव्हां हुया कोन, तव्हां असांखे कीअं था शायदि ॾियो। हाणे कमाल आहे इहो, माना सॼो ईअं मामिलो हलंदो बाक़ाइदे। अलाह पाक हर शइ खे ॼाणे थो, पर सभिनी साम्हूं इहा शइ ज़ाहिर थींदी, मुजरिमनि खे ज़ाहिर कयो वेंदो सबूतनि सां सज़ा, न त ईअं न आहे। त उहे चवंदा त नबी करीम सां उम्मत वारा चवंदा त असांखे पंहिंजे नबी सगोरे असांखे ॿुधायो, असां वटि क़ुर आयो, उन में साबिती आई, असांखे नबी ॿुधायो, असां नबी उहो आहे इन में साबिती आहे त तव्हांजे नबी आया ऐं तव्हांखे हिदायत ॾिनी नबियनि सभिनी पंहिंजो अलाह जे हुकुम सां। सुभाणे ठीकु, इहो थियो थियो। उन खां पोइ अॻिते हले थी आयत साॻी, त पोइ वमा जअलनल क़िबलत, असां ऐं महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह फरमाए थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे न मुक़ररु कयो हो असां क़िबलो, जेको क़िबलो कहिड़ो, बैतुल मुक़द्दस जी ॻाल्हि आहे, जेको हुए तूं जंहिं ते, जेको तव्हां पढ़ंदा हुयो मके मुकरमा में, जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं जेके ॿिया बि साहिब सगोरा निमाज़ पढ़ंदा, काॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ंदा, क़िबला अवल बैतुल मुक़द्दस ॾे। उहो अलाह पाक फरमाए थो उहो न मुक़ररु कयो सवाइ इन जे त असां ॼाणूं त केरु थो पैरवी करे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। ॾिसो टेस्ट आहे, क़ुर पाक क्लियर चए थो पियो, ऐं न त केरु फिरे थो मजान पंहिंजे खुड़ियुनि ते। हाणे इत्तिबा माना पैरवी, फॉलो करणु, मिमन खे चइबो मिन मन, मंझां केरु, कहिड़ो उन्हनि माण्हुनि मंझां फिरे थो। अक़िबै, क़ुर पाक में लफ़्ज़ आया आहिनि जिन ते थोरो गौर करण जी ज़रूरत हूंदी आहे। केरु फिरे थो जे लाइ अरबी में खोड़ लफ़्ज़ आहिनि, त केरु नथो फॉलो करे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, ईअं लिखियलु हुजे हा। पर असां वटि सिंधी में तमामु सवलो आहे, खुड़ी ते ज़ोर ॾेई माण्हू भॼी वियो, ॾे खुड़ी ते ज़ोर, हाणे माना भॼो, रन डुक, माना ॾे थो फिरण में, केरु थो तिखो भॼे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां आज़माइश आई आहे त केरु थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी करे, ऐं केरु थो पंहिंजे खुड़ीअ भर वापसि ते फिरी थो वञे। कीअं ॾिसूं था, अॻिते ईंदो इहो। वाइन कानत, ऐं बेशक उहो जिन खे अलाह हिदायत कई तिन खां सवाइ ॿियनि ते ज़रूरु ॾुखियो आहे। हीउ जेको तर्जुमो थियल आहे न, हिन तर्जुमे में ॾाढो डाउट हुयो मूंखे, अल्लाह आलम हिन जो तर्जुमो सही न आहे, पर जेको मूंखे ग्रामेटिकली नज़र आयो उहो मूंखे नज़र हीअं थो अचे त व इन माना अगरि चे, या इन माना इफ़ थींदो आहे न जीअं। ऐं ॿियो ॾुखियो आहे न, इहा पास्ट जी ॻाल्हि आहे, कानत इहा हुई ॻाल्हि, ॿियो आहे त इहा जेका माना ॻाल्हि जेका हुई कहिड़ी, क़िबले तब्दील करण वारी ॻाल्हि थी हले क़ुर पाक में। त अगरचे उहा हुई इहा ॻाल्हि, या इहो मामिलो चइजे क़िबले तब्दील थियण वारो, यकीनन तमामु वॾी ॾाढी ॾुखी आज़माइश जी माण्हुनि जे लाइ, सवाइ उन्हनि मथां जिन खे अलाह हिदायत कई। ॻाल्हि इहा आहे त क़िबले तब्दील थियण जी अलाह पाक ॻाल्हि करे थो त उहे बेवकूफ़ ईअं चवंदा, पर क़िबले तब्दील थियण जी आयत त असां पढ़ी कोन्हे अञा, उहा आई कोन्हे। इहो ई कमाल आहे क़ुर पाक जो। तव्हां बनी इसराइल में बि जॾहिं असां ज़िक्र कयो होसीं ॻऊं जो, सूरह बक़रा जॾहिं शुरू थिए त ॻऊं जो किसो हुयो, उन में ॻऊं जॾहिं ज़बह कई पई वञे कंहिं सबब जे करे, उहो पोइ आयतूं आयूं आहिनि। उन खां पहिरीं अलाह पाक इहो चयो त अलाह पाक जेको हुकुम कयो कंहिंजे थ्रू, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे थ्रू, त अलाह पाक चए थो त ॻऊं खे ज़बह कयो।
उन्हनि त 4 बहाना हीला हलाया। अलाह पाक पहिरीं उहे आयतूं खणी उन्हनि जो ज़िक्र कयो आहे। माना जेका नाफ़रमानी या अवॉइडेंस ऑफ हुकुम, माना उनखे लवाइण हुकुम खे। हाणे हिते बि इहा ॻाल्हि कमाल जी अचे थी पई त अलाह पाक पहिरीं ॻाल्हि इहा कई आहे त बेवकूफ़ उहे चवंदा। हाणे माण्हू सोचींदो त कहिड़ी ॻाल्हि बेवकूफ़ आहे, अॻिते क़ुर पाक उनखे वज़ाहत करे थो पियो। कीअं ॾिसो, अचूं था जेको हीअ अलाह पाक ज़िक्र कयो आहे त तव्हां न मुक़ररु कयोसीं तव्हांजो क़िबलो जेको जंहिं ते तव्हां पहिरीं हुया। पहिरीं कहिड़े क़िबले ते हुया? उहो इहो बैतुल मुक़दस जेको सॼो इलाइक़ो उन ज़माने में हूंदो न, फ़लस्तीन चइबो। हाणे त कब्ज़ो थी हुनखे नक्शे में इसराइल लिखिजी थो अचे पियो। उहो उन त हाणे हीउ फ़लस्तीन उन ॾे बैतुल मुक़दस उन में आहे। ऐं हीउ मथे नॉर्थ में ॾिसो, हीउ शाम ऐं इराक जो इलाइक़ो बि आहे। ऐं हीउ साउथ में यमन जो इलाइक़ो जेके मशहूरु आहे सऊदी अरब में हिते। ठीकु आहे, हीउ मक्का मुकरमा, हीउ मदीना मुनवर आहे नॉर्थ में, ऐं बैतुल मुक़दस आहे। त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बैतुल मुक़दस ॾे मुंहुं मुबारक करे निमाज़ पढ़ाईंदा हुया। थोरी सम्झण जी ॻाल्हि आहे। हीअ कब्तुल्लाह शरीफ़ आहे। निमाज़ जॾहिं हिते पढ़बी हुई, काफ़िर पढ़णु न ॾींदा, पर जेका बि पढ़बी हुई त चवनि था पिया त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं जारी ॻाल्हि आहे क़िबले ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़बी आहे न, त नबी साईं जन जेको ही शाम वारो जेको तरफ़ आहे न, इन ॾे कंदा हुया बैतुल मुक़दस ॾे मुंहुं जेको हुकुम हुयो। ऐं विच में कब्तुल्लाह शरीफ़ ऑलरेडी अची वेंदो हुयो। त माना कब्तुल्लाह शरीफ़ ॾे चहिरो मुबारक थी वेंदो हुयो ऐं बैतुल मुक़दस ॾे थींदो हुयो। पर थियो छा पोइ, जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत फरमाई मदीना मुनवरा अलाह जे हुकुम सां, त पोइ ही ॻाल्हि त न रही न मके मुकरमा वारी। हाणे त मदीनो मुनवरो आहे। त हाणे हितां जॾहिं बैतुल मुक़दस ते करे निमाज़ पढ़ाई वेंदी हुई त काबतुल्लाह शरीफ़ त विच में कोन ईंदो हुयो। इहा ॻाल्हि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाहींदा हुया त काबतुल्लाह शरीफ़ ॾे बि मुंहुं करे निमाज़ पढ़जे, बल्कि उन्हनि जी ख़्वाहिश ई इहा आई त क़िबलो थिए काबतुल्लाह शरीफ़। हाणे ॾिसो, हिन में ॾिसूं था यानी ही तहवील क़िबला ते आइटम में आहे त हिजरत बैदि मदीने में असांजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 16 खां 17 महीना तक़रीबन बैतुल मुक़दस ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ाई, जॾहिं त संदन शदीद ख़्वाहिश हूंदी हुई त क़िबलो बैतुल्लाह थिए, जेको अबुल अंबिया माना अंबियानि जे पीउ खलीलुल्लाह अल्लाह जे खलील हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ॾियो हुयो पंहिंजे रब जे हुकुम सां। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा ख़्वाहिश हूंदी ऐं पोइ उन लाइ पाण मथे आसमान ॾे बार बार नज़र फरमाईंदा त अलाह पाक मन इहा ख़्वाहिश क़बूल फरमाए। अंदरि ई अंदरि जेका हूंदी हिकु इहो, ॿियो सबबु इहो हूंदो हुयो त हीअ जेके यहूदी आहिनि न, हर ॻाल्हि जा मतिलब बदिलाईंदा ऐं हर ॻाल्हि में फ़साद उन्हनि खे करणु ईंदो हुयो। अॼु बि अचनि थो। त उहे छा चवंदा हुया त उहो शैतानी कहिड़ी कंदा जो चवंदा हुया मुस्लमाननि खे त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त असांजे दीन जी त मुखालफ़त था कनि, बाक़ी वरी इत्तिबा त असांजे क़िबले जो था कनि। ऐं वरी के ॿिया छा चवंदा हुया, उहे चवंदा त हाणे अञा तरसो, क़िबलो त भला असांजो मञियो अथऊं न, कुझु को ॾींहुं ईंदो जो असांजे दीन ते बची वेंदो इहो। माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा त जॾहिं या मुस्लमाननि लाइ चइजे खणी असां ज़िक्र ज़ात मुबारक जो तमामु एतिराम सां कजे, अदब सां ऐं सोचे सम्झे, त जेकॾहिं भला मुस्लमान खे चवंदा त भला असांजो जे क़िबले ॾे त मुंहुं करे निमाज़ पढ़नि था, जो असांजो दीन बि क़बूल कंदा, माना मुस्लमाननि खे ई कमज़ोर कंदा ईअं ॿुधाए करे। पर अलाह पाक जी हिकमत, हुज़ूर प्रभु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कबीला जेको बनी सलमा में छा थियो, मदीने मुनव्वरा जे भरिसां उन में बरा बिन मारूर असाबी सॻोरो उन्हनि जी वफ़ात थी। त साईं जेको आहे उम्मे बशर बिन बरा बिन मारूर उन सां मिलण विया, ज़ारी ॻाल्हि आहे तज़ियत लाइ। उम्मे बशर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं जेके असाब सॻोरा गॾु हुया उन लाइ खाधो तयारु कयो। उन विच में ज़ोर जो वक़्तु थी वियो,
पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असाबनि समेत पोइ बनी सलमा जेको कबीलो आहे न उनजे भरिसां जेका मस्जिद हुई उन्हनि जी उन में वञी निमाज़ अदा कई। जॾहिं पाण 2 रकातूं पूरियूं कयूं हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम तशरीफ़ आवरी थी हाज़िर ख़िदमत थियो ऐं इशारो कयो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे क़िबलो तव्हांजो कब्तुल्ला शरीफ़ यानी अल्लाह जे तरफ़ां तमन्ना पूरी थियण जी ख़ुशख़बरी ॿुधाई ऐं कब्तुल्ला तरफ़ मुंहुं करण जो हुकुम ॿुधायो। अल्लाह पाक जी आयत नथी अल्लाह आलम इहो ज़िक्र कयूं था पिया जेको किताबनि में लिखियलु आहे। ठीकु अल्लाह पाक जी इजाज़त मिलण ऐं हुकुम नाज़िल थियण शर्त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो रुख़ मुबारक निमाज़ अंदरि ई फेराए कब्तुल्ला ॾांहुं कयो। पोइ उन मस्जिद जो नालो ई पइजी वियो मस्जिद क़िबलतैन यानी 2 क़िबलनि वारी मस्जिद। हाणे हिते अचे थो पियो त इहो आयत कहिड़ी आयत अल्लाह पाक फरमाए थो कहिड़ो सुहिणे नमूने अल्लाह पाक लफ़्ज़ ॾिसो अथई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ख़्वाहिश जो हुई त अल्लाह पाक लफ़्ज़ कहिड़ा सुहिणा इस्तेमालु कया आहिनि। कद नरा तक़ल्लुब वजहिक फ़िस्समाए हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक असां ॾिसूं था फेराइण यानी फेराए तकण तुंहिंजे मुंहुं मुबारक जो हर आसमान ॾांहुं पोइ फलानु वलियनक ज़रूरु असां फेराईंदासीं तोखे न असां चवंदा तोखे माना जीअं असां रबे ज़िदनी अल्मा चवंदा आहियूं अल्लाह साईं वधाए मूंखे छा में इल्म में माना हूअं थियणु खपे न अल्लाह साईं मुंहिंजो इल्मु वधाए न पर अरबी जो हिकिड़ो तरीक़ो आहे इहो रब मुंहिंजा वधाए मूंखे इल्म में अहिड़े नमूने सां पोइ इहो आहे त पोइ ज़रूरु असां फेराईंदासीं तोखे माना तुंहिंजो क़िबलो फेराईंदासीं माना उन क़िबले तरफ़ कहिड़ो तरदाहा जंहिंखे तूं पसंदि करीं थो ओॾा कमाल हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओॾा हिकु न तोखे पसंदि आई आहे ॻाल्हि हुकुम त आहे पर तुंहिंजी ख़्वाहिश मुताबिक़ आहे सुभाणे पोइ फवल्ले हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फेराए वजहिक मुंहुं मुबारक तुंहिंजो पंहिंजो शतरल मस्जिदिल हराम तज़ीम वारी मस्जिद तरफ़ जेका ख़्वाहिश आहे पूरी थी सुभाणे पोइ वरी अलाह पाक हिन आयत में अॻिते चए थो इते ई हैस मा कुंतुम फवल्लू ऐं मुस्लमानो जिते हुजो तव्हां फेरायो ॾिसो फवल्ले फवल्लू हिकिड़े लाइ थींदो फवल्ले घणनि लाइ फवल्लू फेरायो पंहिंजा मुंहुं वजूह हुकुम हिते छा हुयो वजह क तुंहिंजो चहिरो मुबारक ऐं हिते आहे पंहिंजा चहिरा शतरहू उनजे तरफ़ कंहिंजे तरफ़ कब्तुल्ला शरीफ़ तरफ़ अमर में ईअं थींदो आहे न मां अॻे बि ज़िक्र कयो होसीं त इहो जॾहिं क़ुर पढ़िबो आहे न त हीअ लफ़्ज़ सम्झ में ईंदा त लुत्फ़ ईंदो ॾाढो ग्रामर न आहे ग्रामर जी लफ़्ज़नि जी ब्यूटी सम्झो यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं आयत लथी आहे त आयत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम आहे फवल्ले पंहिंजो चहिरो मुबारक फेराए ऐं जॾहिं मुमिननि जी ॻाल्हि थी अचे फवल्लू फेरायो हाणे अल्लाह पाक जो हुकुम लहण जी देरि हुई निमाज़ दौरान ई हुकुम आयो ऐं उन ई घड़ी हाणे हिन में 2-3 साबितियूं थियनि थी पयूं त अल्लाह जो हुकुम अचे त उन वक़्तु पूरो करिणो आहे न ऐं उन ई घड़ी मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे हुकुम जी तालीम फरमाई ऐं जेतिरा बि असाब ऐं सहाबियात हुयूं हुते उन्हनि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बरहक जे पैरवी कई जंहिं जाइ ते मर्द हुया उते औरतूं अची वयूं औरतुनि जी जाइ ते मर्द इहो कीअं थियो ज़बरदस्त छा त मंज़र हूंदो अचो हुनखे थोरो सम्झण जी कोशिशि कयूं कीअं ॾिसो हाणे हीअ मक्का मुकरमा हीअ मदीना मुनव्वरा हाणे नबी करीम सल्लल्लाहु मदीना मुनव्वरा में आहिनि बैतुल मुक़द्दस ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़नि था पिया त हीअ जेको मस्जिद ही ज़ोर जो वक़्तु हो हीअ मस्जिद हिन में बनु सलमा जे उन वारी कबीले वारी त ज़ोर जी निमाज़ में आयत अची वई ठीकु आहे त पोइ हिकदमि नबी करीम सल्लल्लाहु चहिरो मुबारक खेड़े करे छॾियो मके ॾे हिन ई मस्जिद में ॿ जेके पहिरियूं रकातूं बैतुल मुक़द्दस ॾे बाक़ी 2 रकातूं पूरियूं कई काॾे कब्तुल्ला शरीफ़ ॾे मुंहुं करे बिल्कुलु ऑपोज़िट हो नॉर्थ आहे साउथ थी थो वञे ईअं बिल्कुलु ऑपोज़िट 180 डिग्री हाणे इहो कीअं इहो सम्झूं ॾिसो
ही बैतुल मुक़द्दस आहे, हिन तरफ़ माना जेके अॻी ही जेको नज़र अचे थो न उहो ही जाए नमाज़ मथे ठही पई आहे, इहो क़िबलो हूंदो इन तरफ़। हाणे हीउ वॾो दरनि में करे छॾियो अथनि, इहो क़िबलो हूंदो हुयो। त हिते हाणे माना सम्झो त हिते आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिते निमाज़ पढ़ाइनि था पिया, पुठियां मर्द बीठा हूंदा ऐं पुठियां वरी उन्हनि जे पुठियां औरतूं। त हाणे जॾहिं हुकुम आयो आहे त काबतुल्ला शरीफ़ ॾे मुंहुं फेरायो त 180 डिग्री थो थिए, इहो बिल्कुलु पोइ ते वञी थो वञे। ईअं न आहे त को खॿे आहे सॼे आहे, न न न, खॿे आहे सॼे न आहे, पुठी भर बाक़ाइदे। त पोइ छा थियो, हाणे ॾिसो ओ ही क़िबलो आहे, हाणे जाॾे निमाज़ मुंहुं करे पढ़िजे थी पई। हाणे ही हिन जो पासो हुयो, हिन जे पुठिएं पासे पोइ हिननि क़िबलो माना ही ठाहियो आहे महिराब खणी। पर तव्हां ॾिसो त छा हूंदो, हिते जेके मर्द बीठा हूंदा उन्हनि जे पुठियां औरतूं, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअं अचे अॻिती करे बीठा हूंदा हुन तरफ़ मुंहुं करे, त पोइ औरतूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे विच में अची वयूं त औरतूं वरी पुठियां हली वयूं ऐं मर्द थोरो अॻिते अची विया हूंदा। ऐं कमाल आहे इहो, कमाल इहो आहे त इहा निमाज़ अञा हले थी पई, टुटी न आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 180 डिग्री ते कब्तुल्ला शरीफ़ ॾे चहिरो मुबारक निमाज़ पढ़ण लाइ हिन मस्जिद में हूंदा ऐं असां बि सगरो मूव थिया हूंदा। असां बि कंहिं ज़बान मां अखर न कुझु आहे जेको तफ़सील न बचे, बसि छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इत्तिबा करिणो आहे, चुपचाप करे छो थो थिए छा थो थिए, का परेशानी कान थी। अल्लाह अकबर, मंज़र त तसवर कयो तव्हां। ऐं ईमान ॾिसो मोमिननि जो, कमाल न आहे। सुभान अल्लाह व बिहम्दी सुभान अल्लाह। पोइ हिन मस्जिद जो नालो ई थियो मस्जिद क़िबलतैन। त इहो वाक़ियो 2 हिजरी में आयो आहे, 15 रजबुल मरजब में, जंग बदर खां 2 महीना पहिरीं। जॾहिं त मदीना मुनव्वरा जंहिंजो हिजरत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पहिरीं नालो छा हूंदो, यसरब, है न। उहा हिजरत कॾहिं शुरू थी, रबिउल अव्वल जे महीने में 5 तारीख़ ते हिजरत शुरू कई वई ऐं मदीने पाक में पाण सगुरा पहुता हुया 12 रबिउल अव्वल ते। ऐं पहिरीं कुबा जे मुक़ाम ते तरसिया हुया, जिते मस्जिद कुबा ठही, जेका इस्लाम जी पहिरीं मस्जिद हुई। हाणे हीउ ॾिसो तव्हां मदीने मुनव्वरा मां ॾिसजे जेकॾहिं असां ऐं मस्जिद नबवी आहे न, असां उतां खां ॾिसूं था पिया, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो राइश बि त हिते ई न, मस्जिद नबवी जे भरिसां, ठीकु आहे न। उतां ई तक़रीबन 14 मिंट जो आहे मस्जिद क़िबलतैन। हाणे जॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते विया हूंदा उठ ते या कंहिं बि सवारी ते, त ज़रूरु हुनखे लॻो हूंदो। अच्छा, हुन खां पोइ बल्कि 1.5-2 कलाक लॻा हूंदा ज़रूरु, अधु कलाक जो पंधु। ऐं हुन खां पोइ हीउ जेको आहे हिन तरफ़ ही छा आहे मस्जिद कुबा, इहा बि तक़रीबन एतिरो ई परे आहे। ऐं हीउ पहिरीं मस्जिद कुबा, मस्जिद नबवी, मस्जिद क़िबलतैन, ठीकु आहे। इहो मस्जिद नबवी जे भरिसां ई आहे। मुबारक हुजे उन्हनि खे जेके हिन मस्जिद जी ज़ियारत करे आया आहिनि, मस्जिद क़िबलतैन जी, ऐं हिन में का निमाज़ 2 नफ़िल पढ़िया अथऊं या फ़र्ज़ पढ़िया अथऊं, हिते रहनि था पिया, उन्हनि खे वॾी मुबारक हुजे। ऐं जिन खे इहा सआदत नसीब न आहे थी, अलाह पाक मुसब्बिबुल असबाब आहे, अलाह पाक शाल इहा सआदत उन्हनि खे असां सभिनी खे असांखे इंशा अल्लाह ताला जल्दी नसीब करे। हाणे अलाह पाक आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़्वाहिश खे पूरो त कयो, यानी उनखे उन वक़्तु यानी उहा जेका ॻाल्हि पूरी त कई त क़िबलो चेंज कराई, पर उन वक़्तु इहा जेका न उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ऐं ॿियनि माण्हुनि लाइ हक़ीक़त में आज़माइशी अलाह पाक क्लियर कट चई छॾियो आहे। त ॾिसूं त असां उन करे रखियो होसीं त जॾहिं कंहिं वक़्त में असां बदिलायूं था पिया हाणे, त केरु थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी करे, माशा अल्लाह असां बि सगोरा त कामयाबु थी चुका। उन्हनि पैरवी कई, कंहिं हिकिड़ो बि न हुन में जो चयो त इहो अलाए छा पियो थिए, मां छा कयां। नो, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको करे थो ईअं ई करिणो आहे बसि। ऐं वरी इहा जॾहिं निमाज़ पूरी थी, उन मां हिकिड़ो असां बि सगोरो ॿिए हंधि वञे पियो काथे जॾहिं निकिरी, त उते कंहिं ॿिए क़बीले जे भरिसां गुज़रे आहे, त उते बि का असर जी निमाज़ पई थिए, चवनि था पिया उते चई त मूंखे कसम आहे मां इहो मां हाणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़बान मुबारक मां आयतूं ॿुधी आयो आहियां, क़िबलो कंहिं चेंज बदिलजी वियो आहे। हाणे इहो क़िबलो न आहे, क़िबलो जेको आहे बैतुल मुक़द्दस न आहे, क़िबलो असांजो मस्जिदुल हराम आहे, कब्तुल्ला शरीफ़ आहे। जिन जीअं ॿुधो आहे उन्हनि हिकदमि चवनि था पिया त बिना कंहिं देर जे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़बर पई आहे त आयत लथी आहे अलाह पाक जी, हिकदमि उन्हनि बि पंहिंजो क़िबलो चेंज कयो आहे।
अहिड़े ई नमूने सां मस्जिद क़ुबा में चवनि था सुबुह जो वक़्तु हो, उते जॾहिं सुबुह जो ख़बर पुगी आहे त वरी माण्हू के निमाज़ में हुया। उते जॾहिं की उन्हनि खे ॿुधायो आहे निमाज़ में अलाह जो हुकुम आहे न, ईअं इंतज़ारु कंहिं सहाबी न कयो त भला ठीकु आहे निमाज़ पूरी थिए त ॿुधायां थो। बरकतूं त आहिनि फर्ज़ जी पढ़नि था पिया सुबुह जूं, भला हिकिड़ी रकत पढ़ी हिकिड़ी पूरी कनि त पोइ चवनि त ॿिए न, अलाह जो हुकुम अची चुको आहे, अलाह जो हुकुम अची चुको आहे ऐं नबी सॻोरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ते पैरवी करे चुको आहे। हाणे असांजो कमु आहे उन ते पैरवी करणु, देरी न आहे करणी। उन ते उन्हनि ॿुधायो आहे। उते वरी मस्जिद क़ुबा में चवनि था पिया त हिकदमि मस्जिद में क़िबलो चेंज थी करे निमाज़ जे दौरान माण्हुनि चेंज कयो आहे। असां बि सगोरनि कमाल सुभान अल्लाह, माना मोमिन कामयाबु थी विया जॾहिं त मोमिननि जी वरी इहा ॻाल्हि ई कामयाबी जो अञा ॿियो इहो त क़िबले जे तब्दील थियण बैदि बनी नजार मां असद बिन ज़रा हिकिड़ो सहाबी सगोरो हुयो ऐं बनी सलमा मां जेको ही बरा बिन मारूर जंहिंजे तहज़ीत लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा थिया हुते, उहे वफ़ात पाए चुका हुया त उन्हनि जे अज़ीज़नि खे वरी अची फ़िक्र शुरू थियो त क़िबलो त हुननि त क़िबले सॼो वक़्तु हुननि पढ़ी आहे निमाज़ जेको आहे क़िबला अवल जे तरफ़, हुननि जो अलाए छा थींदो क़यामत। कमाल ॾिसो, ईमान जो कमाल त ॾिसो सुभान अल्लाह। इहे सहाबा करामनि सगोरा रिज़वानुल्लाह अलैहिम, रिज़वानुल्लाह तआला अलैहिम अजमईन, माना सभिनी ते अलाह पाक जी रज़ा हुजे, अलाह हुजे। त पोइ हीअ आयत जेका इन ई टुकड़े में आयत ॿी अञा पार्ट ई शामिल आहे। अलाह पाक चए थो त ऐं न आहे अलाह जो शान अहिड़ो जो हक़ीक़तनि विञाए अव्हां जे ईमान खे, छो त अलाह माण्हुनि सां यकीनन आहे निहायत शफ़क़त कंदड़ आहे। इन अल्लाह बिन्नास लरऊफ़ रहीम, यकीनन निहायत माना यकीनन जेको आहे उहो छा आहे रऊफ़ रहीम, रऊफ़ माना निहायत शफ़क़त कंदड़ ऐं बाज़ारो आहे। यानी मक़सदु इहो आहे त तव्हां इहो फ़िक्र छो था कयो, माना जेका ॻाल्हि या को हुकुम जंहिं ताईं नाहे पुॻो उन लाइ उनखे जवाबदेह ठहिराईंदो छा अलाह पाक, न, हू त निहायत शफ़ीक़ रहम कंदड़ आहे, महिरबान आहे। सुभान अल्लाह। हाणे इहो हो मोमिननि जो ईमान। जॾहिं त यहूदियुनि जे लाइ आज़माइश आई त उन्हनि जो ही रवैयो छा हुयो, रवायत चवनि था त हई बिन अख्तब उहो यहूदी हो, उन मुस्लमाननि खे चयो त तव्हां हेतिरे अरसे ताईं बैतुल मुक़दस ॾांहुं मुंहुं करे निमाज़ पढ़ी आहे, पोइ उहा हिदायत हुई या गुमराही। केॾो ज़बरदस्त टेक्निकल सुवाल आहे। यानी तव्हां हाणे जो कब्ज़ा शरीफ़ ॾे मुंहुं था करे निमाज़ पढ़ो, असां जहिड़े ईमान वारो त सोच में पइजी वेंदो ॻाल्हि त सही थो चए, उहो उन वक़्तु असां छो ईअं कयोसीं पोइ न। मोमिन जो असाब सगोरनि जा जवाब ॾिसो, असाबनि सगोरनि जो चवनि था किताबनि में त उहो इन्हनि लफ़्ज़नि खां घणो मथे आहे इन्हनि जे शैतानी खां। उन्हनि फरमायो त जेको अलाह जो हुकुम आहे उहो बि हक़ हुयो, हे बि हक़ आहे, उहो कयोसीं, उहो कंहिंजे करे कयूं पिया, असांखे कहिड़ी ख़बर त अलाह छा थो चए, असांखे ख़बर आहे छा त अलाह पाक चयो आहे त बैतुल मुक़दस ते मुंहुं करे निमाज़ पढ़ो, असांखे त ख़बर ई कोन्हे असां कंहिंखे था फॉलो कयूं, असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। त असां जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फॉलो कयूं था पिया उहो सभु हक़ आहे, ख़तमु, उन ते कोई गुंजाइश आहे ई कोन। असां सोचूं था का हिन में का ॻाल्हि हक़ आहे या न आहे हक़, कमाल आहे। मोमिननि जे ईमान जो जवाबु अहिड़ो जो उनखे ॿिए खे वरी उन ते सुवाल करण जो ते हुजे ई न, माना सोचण जी ज़रूरत ई न, ॻाल्हि त सही था चओ, हीउ हक़ आहे या हो हक़ हुयो, या जेकॾहिं हिनखे ई कब्तुल्ला शरीफ़ खे ई जॾहिं क़िबलो करणो हो त पोइ अलाह पाक अॻे छो न पोइ करे। असां वटि अॼुकल्ह ॾाढा सुवाल लॻंदा आहिनि, पोइ अलाह पाक हिते मरनि था पिया माण्हू त अलाह पाक हुननि जी मदद नथो करे, इहो कहिड़ो नौज़ुबिल्लाह मिना माण्हू चवंदा अलाह वाह तव्हां राइमीन था चओ, पोइ ही माण्हू बुख में थो मरी वञे, को हिन में ज़ुल्म थो थिए हिनजी, छो अलाह ते सुवाल, अलाह ते सुवाल, इहे सुवाल अलाह ते न आहिनि, इहे माण्हुनि ते आहिनि, उहे छो गुमराही था कनि। अलाह जो हक़ अची चुको आहे, क़ुर अची चुको आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे मुजस्सिम क़ुर हुया, उन्हनि लाइफ ज़िंदगी ॿुधाए चुकी आहे त कीअं हलिजे। त साबित सगोरनि जो जवाबु कहिड़ो हुयो, हू बि हक़ आहे, हू बि हक़ हुयो, ही बि हक़ आहे, बसि जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओॾे जॾहिं क़िबले ते निमाज़ मुंहुं करे पढ़ंदा हुआसीं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे, ऐं जॾहिं हींअर बि असां क़िबलो ही चेंज कयोसीं त पोइ छाजे करे, नबी
सम्झण जे करे, छो जो अलाह जो हुकुम आयो आहे असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। बसि हाणे 143, हाणे 144 ते था अचूं। ऐं बेशक जिन खे किताब ॾिनो वियो आहे से तहक़ीक़ ॼाणनि था। ॾिसो अलाह पाक जा लफ़्ज़नि में गौर करणु, जॾहिं बि लाम अचे न, लाम माना तहक़ीक़, इन माना जी बेशक थींदो आहे न, के बेशक लिखंदा आहिनि, के तहक़ीक़, के यकीनन, इहे टई लफ़्ज़ अचनि था पिया हुन में। ठीकु आहे। ल यअलमून, यअलमून माना ॼाणनि, उहे ॼाणनि था, पर छड़ो ॼाणनि था न, ल यअलमून, वरी इन माना केॾो ताक़ीद आहे हिन में। ऐं बेशक जिन खे किताब ॾिनो वियो आहे से तहक़ीक़ ॼाणनि था। तहक़ीक़ ॼाणनि था माना उहे सम्झनि छड़ो नथा, अंदाज़ो नथा लॻाइनि त हा मतां न, हुननि जी किताब में लिखियल आहे, बेशक ॼाणनि था। छा? त इहो क़िबले जो फेराइणु मक़सदु नमो इहो आहे, छा आहे? हक़ आहे, ख़बर ई त इहो ईअं थींदो, पर पोइ तॾहिं बि एतिराज़ु करणु। हाणे जेकॾहिं इहो क़िबलो न फिरे हा, तॾहिं बि यहूदियुनि खे एतिराज़ु हुजे हा त असांजी किताब में त लिखियो पियो त नबी सॻोरो ईंदो त उहो क़िबलो कंदो कबत लाइ। हिन नबी सॻोरे त कोन कयो, अलाह तव्हांखे त कोन चयो आहे, पोइ बि एतिराज़ु थिया। हाणे जॾहिं इहा ॻाल्हि थी वई त पोइ न एतिराज़ आहे जो माण्हुनि खे वरी चवंदा त क़िबलो पहिरियों तव्हांजो त असां वारो हुयो, हाणे वरी हेॾो छो कयो अथव? वरी हुननि खे काफ़रनि खे ॿुधाईंदा त असांजे साड़ में, त वरी काफ़र इहो चवंदा तव्हां यहूदियुनि जे साड़ में इहो कयो आहे छा? साड़ जी ॻाल्हि किथां आई? अलाह पाक जो हुकुम आहे, तमील अलाह पाक जे हुकुम जी आहे, ऐं क़ुर पाक में इहा ई ॻाल्हि सम्झण जी आहे त यहूदी जेके चवंदा हुया, यहूदियुनि जे चवण ते काफ़र जेको चवंदा हुया, इहे सभु ग़लति ॻाल्हियूं आहिनि। ही सभु अलाह पाक रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हर अमल अलाह जे हुकुम तहत हुयो, जेको क़ुर पाक आयो उन तहत। ठीकु आहे न। ऐं जेको हुकुम ॾींदा हुया, जेको शरीयत जो अलाह जे हुकुम तहत हूंदो हो, अलाह। ठीकु आहे न। ऐं जेको पोइ नबी जेके मोमिन सॻोरा जेको हुनखे फॉलो कंदा, पैरवी कंदा, उहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजी कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी कोन हूंदी। ठीकु। ऐं पोइ अलाह पाक छो थो हुननि खे चए वमल्लाहु बिगाफ़िलिन अम्मा यअमल, अम्मा यअमलून, अम्मा यअमलून या अम्मा तअमलून, अम्मा यअमलून या मुंहिंजे ख़्याल में ॾिसूं था, बहरहाल हा अम्मा यअमलून, सॉरी, बिल्कुलु सही आहे, जेकी हू कंदा हुया, यअमलून तअमलून न, जेकी हू कंदा। ऐं अलाह न आहे बेख़बर हुन खां जेकी हू कंदा हुया, यअमलून। ठीकु। अच्छा, ही अम्मा छा में आयो आहे? अन मां माना बाबति हुनजे, अलाह पाक ॼाणे थो जेको हू कंदा हुआ, अम्मा। हाणे हिन में आयत में जेको तर्जुमो थियल आहे न ॿिनि आयतुनि में, उन में हक़ीक़त में अलाह आलम मां ग़लति न चवां या चवां, पर ग्रामेटिकली हिन में सही नथो लॻे, छो जो हिन में आयल आहे वल इन आतैत, हिन में तर्जुमो कयो वियो आहे कसम आहे। हालांकि हिन में व जेको आहे थी सघे थो कंहिं ग़लति सम्झो आहे, पर ही व माना ऐं जो आहे, ऐं पर लिखियो त ऐं ई आहे, पर कसम आयो आहे। पोइ कसम ल जेकॾहिं कसम खयो वियो आहे त मां नथो सम्झां त इहो कसम आहे, अलाह आलम। बहरहाल इहो, ऐं हुन खां पोइ ॿी जेका आयत आहे हिन में वरी बि जेको ॿ कसम लिखिया विया आहिनि, भला इन, छो जो लफ़्ज़ साॻियो ई आहे, विच में बि आयो आहे, अॻिते बि आयो आहे, त बहरहाल हुनखे ख़ुदा त बहितर ॼाणे, पर हक़ीक़त इहा आहे त हीउ जेको जंहिंजो तर्जुमो आहे, माना तर्जुमो कंहिं ज़रूरु थियलु हूंदो, वरी अब्दुल माजिद भुरगड़ी साहिबु आहे, इन जी वेबसाइट ते आहे, त मां खणंदो आहे। वॾी अज़ीम हस्ती आहे, अलाह पाक हिनखे वॾो जो नसीब फरमाईंदो। ऐं मां हिनखे ईमाइल हिन जी मर्ती आहे, मां हिनखे इहो लिखंदुमि, इहो ख़बर न थी सघे थो त कंहिंखे रेफरेंस हुजेसि हिनजो, त कंहिं आलिम लिखियो हूंदो तफ़सीर वारे, त ठीकु आहे, अलाह त बहितर ॼाणे, बहरहाल कुझु न आहे। पर हक़ीक़त इहा आहे त हिन जो तर्जुमो बहितर हीअं थियणु खपे त ऐं अलबत्ता, भला इन जे बजाए ऐं अलबत्ता जेकॾहिं तूं आणी उन्हनि वटि जिन खे ॾिनो वियो आहे किताब, कंहिंखे? ईसाई ऐं यहूदी, यानी उन्हनि वटि तूं किताबनि खे आंदो वियो आहे, जेकॾहिं तूं उन्हनि वटि आणे छा? बिकुल आयतिन, हर क़िस्म जूं निशानियूं आणे। निशानी आयत में थींदो आहे क़ुर जो आयतूं बि, ऐं ॿियो जेके अलाह पाक जूं ख़ल्क़ शयूं आहिनि उहे बि निशानियूं आहिनि। यानी हिकु ई लफ़्ज़ में ॿई मतिलब निकिरनि था पिया, चाहे क़ुर जूं आयतूं आणे, चाहे ॿियूं के निशानियूं हुनखे ॿुधायूं अलाह पाक जूं, त बि छा थींदो? न पैरवी कंदा तुंहिंजे क़िबले जी। ऐं वरी पोइ वमा अंत, ऐं नो तूं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो थो वञे, न तूं पैरवी कंदड़ आहीं उन्हनि जे क़िबले जी। सिंपल। पर मतिलबु हू एॾो ज़िद में आहे जो हुनखे निशानियूं केॾी बि ॾस ॿियूं,
उहो क़िबले खे भई ॻाल्हि न मञींदा, इतबा चइबो आहे पैरवी करण खे अंग्रेजी में चइबो फॉलो करणु, माना सवलो सम्झण लाइ। आयत चए थी पई मुकमल कीअं थी थिए, ऐं नकी की उन्हनि मां पैरवी कंदड़ आहिनि किन जे, नकी के उन्हनि मां पैरवी कंदड़ आहिनि किन जे क़िबले जी, है न, बअदुन माना के आयो न हुन में असां आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं फरमायो अलाह पाक 36 नंबर आयत में हिन सूरत जे, वकुल नहबितु बअदुकुम लिबअद अदुवन, ताम को हूंदो कंहिंजो दुश्मन, है न, त बअद माना के, त माना अलाह पाक फरमाए थो त तव्हांजे क़िबले खे त यकीन न कंदा, उनजी ॻाल्हि त परे रही, पाण में हिक ॿिए जे क़िबले में मुतफ़िक़ ई कोन्हनि। कीअं मुतफ़िक़ कोन्हनि, मां माना न, मां नाफ़िया चइबो आहे, कीअं मुतफ़िक़ कोन्हनि, तव्हां ॾिसो हे क़िबले जो आहे न, हीअ बैतुल मुक़द्दस जो, इन जो इहो क़िबलो त ईसाइनि जो बि आहे ऐं यहूदियुनि जो बि आहे। ॻाल्हि छा आहे त ओलह वारो पासो ईसाइनि जो आहे, उते हुनजो इबादत गाह जेको बि आहे, ऐं ओभर वारो पासो वरी यहूदी जो आहे, जिते टेम्पल माउंट आहे, या हुन खां पोइ जेके इहे उहो जेको आहे वेलिंग वॉल वग़ैरह अचे थी पई, इहे वरी उन्हनि जा, त हुननि जे लाइ इहा अहमियत आहे बैतुल मुक़द्दस में, ऐं जॾहिं त वरी ईसाइनि जे लाइ जेको ओलहों पासो आहे उहो उन्हनि जे लाइ अहमियत आहे। हो था चवनि त इहो सही आहे, हो था चवनि इहो सही आहे। पोइ अलबत्ता जेकॾहिं वरी अञा वरी अॻिते हले थो पियो, ऐं अलबत्ता जेकॾहिं इवन इफ पैरवी कंदे तूं संदन ख़्वाहिशनि जी, पर जेकॾहिं हल तूं पैरवी कंदे उन्हनि जे ख़्वाहिशनि जी, जेको चाहिनि था पिया, उन खां पोइ जो तो वटि आयो इल्मु कहिड़ो क़ुर पाक जो अलाह जो हुकुम, त बेशक तूं उन महिल अलबत्ता थींदे ज़ालिमनि मां। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हक़ीक़त में जे खे चयल जीअं आहे, हक़ीक़त में असां उम्मत जे लाइ आहे, त उन्हनि जी पैरवी नाहे करणी, उन्हनि जे ॻाल्हियुनि जी नाहे पैरवी करणी। पोइ जिन खे किताब यानी तौरात ॾिनोसूं, तौरात जो ज़िक्र में जिन खे किताब आहे, ठीकु आहे, यारफून ॾिसूं उन क़िबले खे जेको आहे पंहिंजे फिरण खे ईअं सुञाणींदा आहिनि, इन ॻाल्हि खे माना उन ॻाल्हि खे ईअं सुञाणींदा आहिनि, माना उनखे सम्झंदा आहिनि जीअं सुञाणींदा आहिनि पंहिंजे पुटनि खे। कमा यारफून अबनाअहुम, उन्हनि जा जे पुट आहिनि इन खे ॿार खे पंहिंजे खे सुञाणींदा आहिनि, ईअं इन ॻाल्हि ते पका। ऐं बेशक हिकु टोली मजान यकीनन लिकाईंदी आहे हक़ माना, ऐं जेके किताब में लिखियल अथनि पोइ उहे वरी उहे लिकाईंदा हिन सच जी ॼाण हूंदे बि। ठीकु, हाणे इनखे हीउ जेको अहिड़ो आहे न, हुन मक़सदु इहो आहे त अञा ॻाल्हि सम्झण जी आहे। उहा आहे जेकॾहिं हिन आयत में हिन खां पोइ जेको हू लिखियल आहे न, घणनि तफ़सीर में यारफून हू में हू जो मतिलबु करियो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईअं, ऐं पोइ इहो चवंदा त जेको आहे हाणे इहो ख़ुदा तो बहितर ॼाणे, पर मुंहिंजे हिसाब सां मूंखे नथो लॻे त इहो सही आहे, वधीक ख़बर आहे त जेकॾहिं हिन आयत हुन खां पोइ जूं आयतूं ॾिसबियूं त ज़ात बाबरक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ इशारो हुजण खां वधीक हिन वाक़े जे तरफ़ जेको आहे न क़िबले जे चेंज थियण जो, उहो वधीक सम्झ में अचे थो पियो। छो त यहूदियुनि खे क़िबले जे तब्दील थियण जी पूरी ॼाण हुई, अहिड़ी चिटी ॼाण ॼण पंहिंजे ॿार जी सुञाणप हुजे, पर उहो इनकार कंदा ईअं मुंहिंजा पका थी। पोइ उहो हक़ु आहे तुंहिंजे पालनहार वटां, तंहिं करे बिन हरगिज़ न थी तूं शक कंदड़नि मां, इहो हक़ु आहे जेको बि आहे। ठीकु आहे, हीउ थियो हक़ु। उन इहे थियूं 142 खां 147 ते आयतूं पूरी थी वियूं, हिन में 3-4 टॉपिक अची विया, जेके बि 48 खां 52 ताईं जेके आयतूं आहिनि उन में अॻाई कयूं नेकी में इहो हुकुम ईंदो, ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मोकिलियो वियो 4 ॻाल्हियुनि लाइ। उहे कहिड़ियूं आहिनि, अलाह पाक फरमाए थो, ऐं सभु कंहिं लाइ हिकिड़ो क़िबलो आहे, अञा ॻाल्हि हले थी पई, उहो मुहाड़ कंदो आहे उन न, हर कंहिंजो क़िबलो आहे न, यहूदियुनि जो बि आहे, ईसाइनि जो बि आहे, मुस्लमाननि जो बि आहे। पोइ अॻराई कयो नेकियुनि में, ऐं नेकी कहिड़ी आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी इताअत। पोइ जिते बि तव्हां हूंदव आणींदव तव्हांखे अलाह गॾु करे, छो त अलाह सभु कंहिं शइ ते वस वारो आहे। पोइ आख़िरत में त सभु गॾु थी वेंदव न अची। इन करे चङाई जी कोशिशि कयो ऐं तकड़ कयो हुन में, ऐं उन में अॻराई कयो, तकड़ न अॻराई कयो। हाणे हीउ 49 हिक ॿिए में गॾु हलंदियूं, कीअं, हीउ जेको आहे न, हीउ 49 आहे न, हिन खां 150 बि इन सां लॻो लॻी ईंदी, हिन में साॻी माना में लफ़्ज़ तक़रीबन ही पहिरियां लफ़्ज़ साॻिया हूंदा। कीअं, हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जितां बि निकिरी तूं त फेराए पंहिंजो मुंहुं मुबारक तअज़ीम वारी मस्जिद तरफ़ बैतुल हराम
ॾे बैतुल्लाह ॾे, ऐं बेशक उहो फेराइण तुंहिंजो मुंहुं मुबारक अमल बिल्कुलु हक़ आहे, छो जो उहो तुंहिंजे पढ़ण वटि आयो आहे न। ऐं जेकी तव्हां कंदा आहियो न आहे अलाह तंहिंखां बेख़बर, न आहे अलाह हिते तालमून आयो आहे, हिते तालमून आयो आहे कंहिंजे लाइ? तव्हां माना यालमून माना उहे, तालमून जेको मां में चवां पियो न त यालमून तालमून उहो त यालमून हिते तालमून। ऐं जेकी तव्हां कंदा आहियो, मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हीउ मोमिननि खे चयो थो वञे, तव्हां मोमिन कीअं? हाणे ॾिसो यानी ॿिया बि थी सघंदा पिया, पर तव्हां जेके मुखातिब आहे त हिकिड़ी वॾी हिकमत आहे, नोट कहिड़ी ॻाल्हि करणी आहे, हीउ ॾिसो त अमलून कीअं हुकुम कंहिंखे आहे? फवल वजह जितां निकिरी तूं त फेराए, मुखातिब आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह पाक हिकिड़ी जी ॻाल्हि थी हले तूं, पर जॾहिं हिते चए थो त वल्लाह बिग़ाफ़िलिन अम्मा त अमल न आयो आहे, त अमल माना तोखे, माना अलाह गाफ़िल न आहे जेको नौज़ बिल्लाह माना तूं करी थो न। अलाह पाक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बजाए सभिनी मोमिननि खे चयो आहे, तव्हां खां बेख़बर न आहे जेको तव्हां कयो था पिया। पोइ ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जितां बि निकिरी तूं त फेराए पंहिंजो मुंहुं तज़ीम वारी मस्जिद ॾे, साॻिया लफ़्ज़, ऐं पोइ वरी जिते बि हुजो तव्हां फेरियो पंहिंजा मुंहुं उन तरफ़ काबतुल्लाह शरीफ़ तरफ़, त जीअं न रहे माण्हुनि लाइ अवां ते का हुजत मगर उन लाइ जिन ज़ुल्म कयो उन्हनि मां, जेके न कंदा उहो ज़ुल्म कंदो पंहिंजे लाइ। हैसु माना वेर एवर, जिते बि हुजो तव्हां, पोइ सफ़र में बि हुजो त पोइ इहो हुनजे लाइ त मुंहुं एॾे करणो आहे, पर जेकॾहिं सफ़र में हलंदे मुंहुं वरी ॿियनि थी थो वञे त को गुनाह न आहे। पोइ ॿ आयतूं बाक़ी, पोइ न ॾिजो खान ऐं ॾिजो मूंखां, हिन लाइ त जीअं मां पूरी करियां पंहिंजी नेमत अवां ते, ऐं मन थियो अथई हिदायत वारा। नेमत छा आहे? जन्नत, बसि इंशा अल्लाह ताला। ऐं हीअ जेका आयत आहे 151, इन में बि हिकिड़ी ॻाल्हि आयल आहे जंहिंमें थोरो ख़लश आहे त इहो सही न आहे। आयत हीअं थी सघे थी पई त जहिड़ी तरह मोकिलियोसीं अवां ॾे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां मंझां। हाणे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कमु कहिड़ो आहे? जेको पढ़े थो तव्हां ते आयतूं असांजूं ऐं पाक करे थो अवां खे, ऐं सेखारे थो तव्हांखे किताब ऐं हिकमत। पाक छा में थो करे? गुनाहनि खां पाक थो करे न, त मक़सदु त तव्हांजो गुनाह न कंदो त माना गुनाह खां पाक थी वियो। तव्हांखे तौबा सेखारियईं त इस्तग़फ़ार कीअं कयो अलाह जे तरफ़, इहो पाकाई सेखारणु आहे न। ऐं हिकमत ऐं सेखारे थो तव्हांखे जेके न हुयो तव्हां ॼाणींदा, असां अलाह खे बि न ॼाणींदा हुआसीं हक़ीक़त में त पोइ अलाह पाक ते जीअं क़ुर पाक चयो आहे न 152 में हिते फस्कुरूनी अज़कुरुकुम मशकूरी वला तकफुरून, तंहिं करे यादि तव्हां क़ुर पाक ॿुधंदा हूंदो मस्जिद में जुमनि जो ख़ुतबनि में, तंहिं करे यादि कयो मूंखे त आऊं यादि कयां तव्हांखे, ऐं शुकुरु कयो मुंहिंजो ऐं बेशुक्री न कयो मुंहिंजी। बेशुक्री माना भला हक़ीक़त में मुंहिंजी कीअं थियो इहो? हिते अथव फस्कुरूनी वशकुरूली वला तकफुरूनी हुजणु खपंदो हिते, त मुंहिंजी नाशुक्री न कयो। तर्जुमे में त आहे बेशुक्री न कयो मुंहिंजी, पर मुंहिंजी किथे आहे हिते? उहो इहो आहे त हिन में तकफुरूनी में या महज़ूफ़ चइबो आहे हिनखे, इहो आहे तकफुरूनी, मुंहिंजी नाशुक्री न कयो। ठीकु आहे। ज़िक्र जूं 3 सूरतूं हूंदियूं आहिनि, ज़बानी, क़ल्बी ऐं बदनी। ज़बानी ज़ुबान सां ज़िक्र जेको बि कजे, क़ल्बी भले वेखे नज़र न ईंदो पर क़ल्ब हलंदो त माण्हू ज़िक्र थी सघे थो पियो, ऐं बदनी में ज़ाहिर हूंदो आहे, जीअं निमाज़ आहे तॾहिं त अतहियात में असां चवंदा आहियूं अतहियात लिल्लाह आहे, सभई त माना आहिनि इबादतूं अलाह लाइ, चाहे ज़ुबानी हुजनि, चाहे क़ल्बी हुजनि, चाहे बदनी हुजनि, चाहे माली हुजनि, माली बचे थो पियो, माली माना ख़र्चु करणु। ऐं पोइ जेको आहे न समरा बिन जंदब रज़ी अलाह ताला हिकिड़ी हदीस मुबारक आयल आहे हिन में, इन किताब में ही नंबर आहे हुनजो, सही मुस्लिम में आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मफ़हूम हुनजो इहो आहे, अफ़्ज़ल कलमात 4 आहिनि। कहिड़ा अल्फा कलमात आहिनि? 4। कहिड़ा आहिनि? सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह अकबर। असांजी उहो 3 कलमे में गॾाए वेंदा आहियूं, सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने आयो। हाणे ऐं ॿियो नेमतुनि में त असां ॿुधाईंदो अलाह यादि कंदुमि न त हिकिड़ो ज़बान जो ज़िक्र इहो हुजणु खपे, जीअं अलाह पाक चए थो पियो त शुक्रानो करणु खपे, चए थो न अलाह पाक नाशुक्री न कयो, त शुक्रानो जेतिरो कबो ओतिरो वधीक रिज़्क़ मिलंदो ऐं वधीक बरकत मिलंदी। छो जो अलाह पाक फरमाए थो सूरह इब्राहिम 14 नंबर में,
7 नंबर आयत लइन शकरतुम लाज़ीदन्नकुम यानी शुक्रानो कंदो त ज़रूर मां वधीक ॾींदुसि लाज़ीदन्न कंहिंखे अव्हांखे ऐं जेकॾहिं नाशुक्री कंदव त पोइ छा तव्हां मुंहिंजी नेमतुनि जी पोइ भलाइन जेकॾहिं कंदव त इन अज़ाबी लशदीद बेशक मुंहिंजो अज़ाब यकीनन सख़्तु आहे। हाणे नाशुक्री कंहिं रिज़्क जी बि न करणी ऐं वॾो जेको शुकुर असांखे नेमत जेको असांखे मिलियल आहे उहा केरु आहे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो नबी सॻोरो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां वॾे में वॾी नेमत उहो ई अलाह पाक ते असांजी आहे छो जो तॾहिं त असां हीउ क़ुर पाक पढ़ूं था पिया तॾहिं त फ़ाइदा वठूं था पिया तॾहिं त मुस्लमान चवरायूं था पिया तॾहिं त जन्नती जी उमेद कयूं था पिया अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाह पाक असां ते रहम फरमाए अल्लाह मर्ज़कुना इस्तिकाम अलल हिदाया अल्लाह असांखे हिदायत ते रखे अमल नसीब करे क़ुर पाक ते वल इस्लाम व अमितना असांखे मौत ॾे अला दीन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमीन या रब्बिल आलमीन अल्लाह पाक दुआ आहे त जेको पढ़ियो सिखियो सम्झो अल्लाह सां क़बूल फरमाए ग़लती थी आहे उनखे माफ़ फरमाए पंहिंजे रहम सां ऐं हिते क़ुर पाक खे सिखण सेखारण में असांजी मदद करे ऐं असांखे क़ुर फहमी आमीन फरमाए आमीन या रब्बिल आलमीन आमीन बारकल्लाहु ली व लकुम फिल क़ुरआनिल अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयाति व ज़िक्रिल हकीम बरकत ॾे अल्लाह पाक मूंखे ऐं अव्हांखे क़ुर अज़ीम में ऐं फ़ाइदो थिए मुंहिंजो ऐं अव्हांजो हिन आयतुनि जे सिखण मां ऐं हिकमत वारे ज़िक्र मां ओवर टू यू सैयद रियाज़ साहब अल्हम्दुलिल्लाह